बेदादी कई, बेदादी बेदाद न रहंदी, सिंध सॼी फरियाद में रहंदी। जॾहिं मुंहिंजो लाशो ईंदो मुल्क सॼे में हासो थींदो, शहर शहर में मातम थींदा, चौक चौक ते जलसा थींदा, हर महफ़िल में हर गुफ़्ते में कहर उन्हीअ जा चर्चा थींदा। सभु मकारी वहशतकारी पापनि सां गॾु पधरा थींदा, अॼु सुभाणे कंहिं बि टाणे ॻोल्हे ॻोल्हे पकड़िया वेंदा। हा पर मुंहिंजा भाई भेणो, सिंध सॼीअ जा साथी सेणो, सिंध में जे अञा पलिया आहिनि, वासींगनि जा विया पलिया आहिनि, उनजो हिकिड़ो ई त सबबु आहे, जंहिंमें ॿियो को बि न अजब आहे। पोइ 2.5 ऐं 2 नंबरीअ जो पाण में जॾहिं संबंध थियो आहे, मेरिट जो दरबंद थियो ऐं हर पासे अंधु थियो आहे। जैसी कुर्सियुनि ते काबिज़ ही कार मुहान सभु सियासतगर आहिनि, जैसी स्टेजनि ते वेठल 2 नंबरी ही दानिश्वर, तेसी कुझु तब्दील न थींदो, देश में वेल वेल ई रहंदो। मुंहुं जे रोइण था चाहियो, गदलो मुंहुं धोइण था चाहियो, उन लाइ आहे वाट इहा ई, ऊंदा हीअ में लाट इहा ई। लोभी ठोगी सियासतकारनि, ॾाहप जे दलनि, वापारियुनि, चोड़नि चमचनि ऐं बेखारियुनि, वाह वाह कंदड़ कुल दरबार, मां हिन देश जी जांच आहे, हर शोबे खे साफ़ कराए, नियाणियुनि सां इंसाफ़ कराए, माण्हुनि सां इंसाफ़ कराए, माण्हुनि सां इंसाफ़ कराए।